थी धार तुझे पानी ते जड़े धार ते तसौफ़ में सॼो पंहिंजो पाण खे सॼी उमिरि त अॼुकल्ह असां जेके वैरागी आहियूं हर ज़माने सां था हलूं त सोडल साईं जी माना असां जीअं ॾिठो 88 खां वठी असांजी विराग में आहे 93 खां वठी सोडल साईं सां असांजो पेवंद हुयो। सोडल साईं असां ईअं ई ॾिठो फ़क़्र जे में दरगाह साईं मादी साईं जन ते उते ईंदा हुआ ड्यूटी कंदा ऐं त तक़रीबन दरगाहूं असांजे ज़िले नौशहर में इलाही आहिनि। हींअर बि वेठा आहियूं फ़क़ीर साईं जे कखड़नि ते। फ़क़ीर सोडल साईं हिकिड़ो सिंध जो चऊं पर असां चवंदा वॾो दुनिया जो ख़ाल आहे। पर असांजे सूफ़ी सुंगन में जीअं सरा फ़क़ीर हुयो फ़क़ीर उस्मान सोलंकी त उन्हनि जे हिसाब में सोडल साईं बि असां जेको ॾिसूं था सोडल साईं जो सिलसिलो फ़क़्र में ऐं मुंहिंजो लोलियूं ऐं जेको लतीफ़ खे सोडल फ़क़ीर ॻायो आहे सभई फ़नकार ॻाईंदा आहियूं फ़ुकरा जेके बि आहिनि दरगाह सां वाबस्ता आहिनि। सोडल साईं जूं जेके वायूं लतीफ़ साईं जूं फ़क़ीर साईं जन जा बरादरनि फर्ज़ंदनि फ़क़ीर साईं जन जा गॾु हूंदा हुया। मुंहिंजी अहिड़ी हिकिड़ी आजिज़ी ॿोली ऐं कुदरती रब साईं जे तरफ़ां मिठास हुई जो कहिड़े बि ॿोल खे ॻाईंदो काफ़ी हुजे कलाम हुजे पर हुन सां ईअं माना ॼण हुन गहराई थी वेंदी सोडल साईं जी ऑटोमेटिक माना उहा कैफ़ियत पैदा थी वेंदी। जे हिकिड़ो ससी पनू आहे को काफ़ी आहे माना हुनजी कैफ़ियत ओड़ी करे वेंदो सोडल साईं ॼण माना ॼण उते आहे। तक़रीबन सोडल साईं जूं वायूं तव्हां ॿुधंदा हूंदो फ़क़ीर तव्हांजो त घर जो भाती हुयो असां त नौकर आहियूं फ़क़ीर जा असांजो वॾो हुयो अबो हुयो ऐं मोहबत ॾींदो हुओ तमामु हर फ़नकार सां हुनजी एॾी माना मोहबत हूंदी हुई। आख़िरी दौर में बि फ़क़ीर साईं सां असांजूं कचहरियूं मुलाक़ातूं छो जी फ़क़्र में तक़रीबन दरगाहुनि ते गॾु हूंदा हुआसीं। अलाह जे तरफ़ां हाणे ज़ाहिरी में विछोड़ा बि त वही ज़ाइक़ो बि चखणो त आहे जेसीं ताईं आहियूं चूड़ो पाणी आहे पिया हलंदासीं जेॾीमहिल टाइम टेबल पूरो थियो त पोइ त आख़िर फना अलाह साईं फ़क़ीर साईं जे बचनि खे ख़ुशि रखंदो हुनजे कखड़नि में मौला आबाद कंदो। असां कहिड़ी ॻाल्हि कयूं सोडल साईं जी हुनजी जेका शख़्सियत आहे तमामु फ़क़ीर माण्हू हुयो फ़क़ीर तबियत इंसान कचहरनि ते ईंदो हुयो ऐं फ़क़ीर कलंदर बश्क मुबे जो ॾियारो थींदो हुयो जहाँ असांजे इलाइक़े में दरगाह दुल्हन साईं ते इलाही फ़नकार वैरागी ईंदा फ़क़ीर सदाईं जिते ईंदो माना माठ वारो मुल्क हूंदो फ़क़ीर जो न त घणा फ़नकार वेही पाण में टाका वाका बि हूंदा आहिनि पर फ़क़ीर साईं खे असां इहो ॾिठो माठ वारे मुल्क में अलाह साईं हुनखे जन्नत में जाइ न हो त जन्नत ई आहे छो जो हुनखे ॾियारो अहिड़ो मिलियो आहे हिन लाइ पीर पैगम्बर पीर छिकंदा आहिनि तीअं तारीख़ूं मिलनि असांखे 10 जो ॾींहुं ऐं 11 जी राति शाम ग़रीब हिन खां वधीक ॿी कहिड़ी महिरबानी थिए। असां चवंदा फ़क़ीर साईं मौला हुसैन पंहिंजे हुनखे पंहिंजे सुंग में पाण सां गॾायो हुनखां पुछाणे ई माफ़ हू जन्नती आहे फ़क़ीर
आख़िरी दौर में थोरो फ़क़ीर खे तकलीफ़ूं तव्हां मीडिया ते सोशल मीडिया ते तव्हां ॾिठो न तक़रीबन ज़ाहिरी में फ़क़ीर साईं जन खे पेर में बि हुई तकलीफ़ हुई शुगर जे करे ऐं ॿियूं बीमारियूं हुयूं। हाणे आम माण्हू खे त ख़बर कान्हे, ख़बर हुन खे जेके हुन सां गॾु हूंदा अज़ीज़ पंहिंजा फ़क़ीर सां छा आहे, पोइ को कीअं सम्झंदो को कीअं सम्झंदो, पर जेके पंहिंजा वेझा हुनजा अज़ीज़ क़रीब हूंदा दोस्त हूंदा उनखे ख़बर हूंदी फ़क़ीर। इहो हिकिड़ो ज़ाहिरी में तव्हांखे फ़क़ीर इहो ॾेखारो ॾिनो भाउ फ़क़ीर शराब पीअंदो आहे, बाक़ी हुनजो कमु फ़क़ीर ॿियो हुयो असली बाबति वारो हुनजो ॻाल्हियूं असली पंहिंजो महबूब सां हुयूं, यार असली जेको आहे उन सां ॾिखा इहो ॾिठो भाउ फ़क़ीर शराब पीअंदो आहे, शराब त हाणे सभु को पीए थो, पर इन ॻाल्हि ते कोन्हे फ़क़ीर साईं खे वॾो अलाह साईं रुतबो ॾिनो जेको ॾहीं जो ॾींहुं असां त फ़क़ीर जे लाइ लफ़्ज़ कोन्हनि जेके असां पेश कयूं। सुडल साईं खे मौला जन्नत में जारी न जन्नती आहे, फ़क़ीर जे बचन खे अलाह ख़ुशि रखंदो, असां दुआ गुआयूं। अदा वहीद मस्त हुई मुंहिंजो भाउ आहे, अदा सुधीर मेराली, अदा आज़ाद फ़क़ीर साईं जा बिरादरनि सॼी ज़िंदगी इन्हनि ॾिनो, नंढड़ो आहे फ़क़ीर साईं जन जो, अलाह साईं ख़ुशि कंदो हुनखे ऐं उमेदु था कयूं त अलाह कंदो सोडल साईं जी मिशन खे अॻिते खणी हलंदा। असां सभु दुआ गुआयूं। अदा अब्दुल वहीद मस्त हुई, भाउ सुधीर मेराली, अदा सुधीर साईं तव्हां बि फ़क़ीर साईं जन असां गुज़ारिश कयूं था जेको तव्हां बि टाइम ॾिनो फ़क़ीर साईं सां